अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं उन खां वधीक ॿियो केरु ज़ालिम थी सघे थो जेको अल्लाह ते बहतान लगाए या उन जी आयतुनि या निशाननि खे कूड़ो करे। बेशक अहिड़ा ज़ालिम फला यानी छुटकारो न पाईंदा। ऐं यादि रखो त जंहिं ॾींहुं असां उन्हनि सभिनी खे गॾु कंदासीं पोइ जिन शिरक कयो हो तिन खां पुछंदासीं त किथे आहिनि उहे अव्हां जा शरीक जिन लाइ अव्हां महबूद हुअण जो गुमान या दावा कंदा हुआ। पोइ उन्हनि खे को बि बहानो या उज़र न हूंदो सिवाय उन जो चवंदा त अल्लाह जो कसम जेको असांजो पालणहार आहे त असीं मुशरिक न हुआसूं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिस त कीअं न पंहिंजो पाण ते कूड़ ॻाल्हाए वठनि ऐं जेके ठाहींदा हुआ से खाइन गुम थी वेंदा यानी संदन हथरादो ऐं बातिल खुदा गुम थी वेंदा। ऐं उन्हनि मां के अहिड़ा आहिनि जेके हक़ जो कलाम कुरान ॿुधण लाइ तुंहिंजी तरफ़ कन लाइ ॿुधनि था पर संदन ज़िद तअस्सुब सरकशी ऐं मुसलसल मुनकर थियण करे असां संदन दिलनि ते पर्दा विझी छॾिया आहिनि। तंहिं करे हू कुझु बि सम्झी नथा सघनि ऐं संदन कननि में गेराइप यानी बोड़ाइप आहे ऐं हू खणी सभु निशानी ॾिसंदा त बि उन्हनि ते ईमान न आणींदा। एतिरे क़दुर जो जॾहिं हू तो वटि अचनि था त तो सां बहस या झगड़ो कनि था ऐं जिन कुफ्र कयो आहे से चवनि था त ही क़ुरान त अॻिन माण्हुनि जे पुराणे दास्तान कहाणियुनि ऐं किस्सनि खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे ऐं उहे उन क़ुरान खे ॿुधण खां ॿियनि खे बि रोकींदा आहिनि ऐं पाण बि खाइस परे भॼंदा आहिनि ऐं अहिड़ीअ तरह सवाइ पंहिंजी जान जी ॿिए कंहिंखे हलाक या जोखे में नथा विझनि ऐं उन ई ॻाल्हि जी खेनि सम्झ या शऊर बि न आहे। ऐं तूं जेकर खेनि ॾिसी जॾहिं बाहि या दोज़ख ते बिहारिया वेंदा पोइ चवंदा त हाय अरमान असां जेकर दुनिया में मोटाया वञूं त पंहिंजे रब जी आयतुनि निशाननि खे हरगिज़ कूड़ो न करियूं ऐं ईमान आणण वारनि मां थी वञूं न बल्कि हिन खां अॻु जेके कुझु लिकाईंदा हुआ सो सभु मथिनि पधरो थी पवंदो ऐं जेकॾहिं दुनिया ॾांहुं वापसि बि कया वञनि त यकीनन उहे ॿीहर कंदा जेका खेनि झलियो वियो हो ऐं बेशक उहे पंहिंजे हर कौल ऐं फ़इल में यकीनन कूड़ा आहिनि ऐं चवनि था त असांजी हिन दुनिया जी ज़िंदगी खां सवाइ ॿी का ज़िंदगी न आहे ऐं असां मरण खां पोइ वरी कॾहिं बि न उथारिया वेंदासीं। ऐं जेकर तूं उन्हनि खे उन वक़्तु ॾिसी जॾहिं क़यामत जे ॾींहुं पंहिंजे रब जे अॻियां बिहारिया वेंदा ऐं अल्लाह खेनि फरमाईंदो त छा ही सच न आहे त तव्हां मरी वञण खां पोइ वरी जीअण जो इनकार कंदा हुआ चवंदा त बराबरि असांजे रब जो कसम असां ईअं ई चवंदा हुआसूं। अल्लाह ताला फरमाईंदो त पोइ अज़ाब जो मज़ो चखो छाकाणि त अवां उन आख़िरत जी ज़िंदगीअ जा मुनकर हुआ।